दोस्तों इन दुनिया में हर माण्हू सुकून जी ॻोल्हा में आहे। को झंगलनि ऐं बयाबाननि जो रुख थो करे, को निंड जूं गोरियूं खाए थो, को वरी राग रिहाण ऐं मौसीक़ीअ में सुकून थो ॻोल्हे त को कुदरत जे नज़ारनि में। करीम बख़्श बि सुकून जी ॻोल्हा में फिरंदो रहंदो हो। हू जॾहिं घर में घरवारीअ ऐं ॿारनि जे गोड़ गंद खां सख़्तु बेज़ार थी वेंदो हुयो, तॾहिं नदीअ जे पुल ते वञी वेही रहंदो हो ऐं कलाकनि जा कलाक लहरुनि खे ॾिसंदो रहंदो हो। हिकु ॾींहुं हुन पेश इमाम तबारक अलीअ खे पंहिंजी तकलीफ़ ॿुधाई ऐं मशवरो घुरियो। तबारक अली चयोसि त मियां, मूं ॿुधो आहे त पाड़ेसरी ॻोठ में हिकिड़ो तजुर्बो रखंदड़ हकीम आहे जेको हकीम पुरसुकून जे नाले सां मशहूरु आहे। उन खां वञी मशवरो वठु। ॿिए ॾींहुं करीम बख़्श पंहिंजे गॾह ते सवार थी हकीम साहब जे मतब ते पहुची वियो। हकीम साहब वॾे विहाणे ते टेक लॻाए सुकून जी निंड सुम्ही रहियो हुयो। करीम बख़्श जे खंघण जे आवाज़ ते हुन अखियूं खोलियूं ऐं उते ई लेटे लेटे संदसि नब्ज़ ॾिसी चयो त ॾे ख़बर, सुकून खपई? करीम बख़्श चयो, हा सरकार। हकीम पुछो त केतिरो? चयईं त जी तमामु घणो, यानी मुकमिल सुकून। हकीम चयोसि त पोइ 4 माण्हू वठी अचु। करीम बख़्श पुछो त उहे छो साईं? हकीम चयोसि त भाउ, मुकमिल सुकून त पुल जे परियां वारे क़ब्रिस्तान में ई तोखे मिली सघे थो। करीम बख़्श चयो त न साईं, एतिरो बि न। बसि मां घर में घरवारी ऐं ॿारनि जे गोड़ खां परेशान आहियां। हिकु मिंट बि सुकून सां नथो गुज़रे। हकीम साहब पुछा कयसि, ॾे ख़बर, घर में को कुकुड़ अथई? करीम बख़्श हैरान थी चयो त न, पर छो? हकीम चयो त अॼु ई वञी वठी अचु ऐं हाणे भॼु हितां। एतिरो चई हकीम साहब ॿीहर वरी पासो वराए सुम्ही पियो। करीम बख़्श वापसीअ ते मंडीअ मां हिकु कुकुड़ ख़रीद कयो। ॿार त कुकुड़ ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया ऐं उन सां खेॾण में अञा वधीक गोड़ करण लॻा। 2 ॾींहंनि में कुकड़ जे बेवक़्तायती बांगुनि सां करीम बख़्श बेज़ार थी वियो। हू ॿीहर हकीम वटि पहुतो ऐं सॼी ॻाल्हि ॿुधायईं। हकीम साहब चयोसि त घर में कुतो अथई? करीम बख़्श हैरान थी वियो ऐं चयईं त न, छो? हकीम चयो त वञु, अॼु ई कुते जो बंदोबस्तु कर। एतिरो चई हकीम साहब चादर ओढ़े सुम्ही पियो। ग़रीब करीम बख़्श सुलेमान पहलवान खां हिकिड़ो कुतो वरितो ऐं घर हलियो वियो। ॿार कुतो ॾिसी अञा बि वधीक ख़ुशि थिया। हाणे कुतो ऐं कुकुड़ ॿई मिली गोड़ कंदा हुआ। घर में तूफ़ान मची वियो हो। करीम बख़्श जो रहियो सयो सुकून बि ख़तमु थी वियो। हू वीचारो ॿीहर हकीम वटि वियो ऐं रोई पंहिंजो हाल ॿुधायईंसि। हकीम साहब चयो त घर में गॾह अथई? करीम बख़्श खे गुस्सो आयो ऐं चयईं, हकीम साहब, मूंखां सवाइ ॿियो को बि नाहे। हकीम चयो, वञु, अॼु ई हिकु ताक़तवर गॾह जो इंतज़ाम कर। करीम बख़्श भोलू कुंभर खां हिकु गॾह ख़रीद कयो। हाणे राति जो कुकड़, कुते ऐं गॾह जेको गोड़ शुरू कयो त पाड़े वारा बि गॾु थी विया ऐं चयूं त करीम बख़्श, तो पाण सां गॾु असांजो बि सुकून बर्बाद करे छॾियो आहे। फौरी तौर ते इन्हनि जानवरनि खे हितां कढ, न त तूं ई हितां निकुर। करीम बख़्श ॿीहर हकीम वटि वियो। हकीम साहब हुकुम ॾिनुसि त गॾह वापसि करे छॾ। करीम बख़्श अधु क़ीमत ते गॾह वापसि करे छॾियो। गॾह वञण सां ॿिए ॾींहुं हुनखे काफ़ी सुठी निंड आई ऐं कुझु सुकून मिलियुसि। हुन हकीम खे इहा ख़ुशख़बरी वञी ॿुधाई। हकीम चयो त कुते मां बि जान छॾाए। करीम बख़्श चयो त न हकीम साहिब, ॿार कुते सां हिरी विया आहिनि। मूंखे बि ॿनीअ ते उन जे हुजण सां आराम आहे। हकीम ज़ोर ॾेई चयो, जेको चयो अथ मां उहो कर वञी। कुते जे वञण खां पोइ करीम बख़्श जे घर में सांत महसूस थियण लॻी। सुकून कुझु वधी वियुसि। हकीम साहब हाणे मशवरो ॾिनो त वञु, कुकड़ खे बि ज़िबह करे छॾ। हाणे करीम बख़्श खां बर्दाश्त न थियो ऐं रड़ करे चयईं, हकीम साहब, इहो नथो थी सघे। कुकड़ सां घर में सभु मोहबत था कनि। जंहिं ॾींहुं हू बांग नथो ॾे त लॻे थो त ॾींहुं ई नाहे निकितो। हकीम सख़्तीअ सां चयोसि, अञा तुंहिंजो इलाजु मुकमल नाहे थियो। कुकड़ जो वञण बि ज़रूरी आहे। वीचारे करीम बख़्श कुकड़ खां बि जान छॾाई। हाणे हुनखे ईअं महसूस थियो ॼणु घर में को आहे ई कोन। घर जी ख़ामोशीअ मां खेसि वहशत थियण लॻी। हुन सोचियो त हाणे इलाजु ख़तमु थियो। आख़िरी भेरो हकीम सां वञी मिली अचां। हिन भेरे हकीम साहब तमामु ख़ुशि ऐं तयारु थी वेठो हो। जॾहिं करीम बख़्श घर जे पुरसुकून हालतुनि बाबति ॿुधायसि त हकीम साहब मुस्कुराए चयो, हाणे हिकु आख़िरी कमु कर। घरवारीअ खे ऐं ॿारनि खे बि गॾु माइटनि ॾांहुं मोकिले छॾ। उन्हनि खां बि जान छॾाए। इहो ॿुधी करीम बख़्श कावड़ में भरिजी वियो ऐं रड़ करे चयईं, हकीम साहब, हींअर ताईं मां तव्हांजे लिहाज़ में कुझु न ॻाल्हायो। हाणे तव्हां बेतुकनि मशवरनि जी हद करे छॾी आहे। मां कॾहिं बि पंहिंजी घरवारी ऐं ॿारनि खां सवाइ रही नथो सघां। सॼो सुकून ऐं ख़ुशियूं त उन्हनि सां ई आहिनि। जेकॾहिं हिकु ॾींहं जे लाइ बि उहे हलिया था वञनि त घर जी ख़ामोशी मूंखे खाइण थी अचे। हाणे मुंहिंजे घर में मुकमिल सुकून आहे। मां तव्हांजे कंहिं बि मशवरे ते हाणे अमल कोन कंदुसि। इहो ॿुधी हकीम साहब करीम बख़्श खे वेझो अचण जो इशारो कयो, संदसि मथे ते शफ़क़त भरियो हथु फेरियो ऐं चयाईंसि, करीम बख़्श,
इहे सभु ॻाल्हियूं तुंहिंजे इलाज जो हिसो हुयूं। तोखे इन हक़ीक़त जो अहसास ई न हो त सुकून इंसान जे पंहिंजे अंदर में हूंदो आहे। जेकॾहिं इंसान पंहिंजे अंदर सुकून ॻोल्हे थो त उहो ई ज़िंदगीअ में कामयाब ऐं मुतमइन रहे थो। वञ हाणे पंहिंजे ॿारनि सां गॾु सुकून ऐं आराम वारी ज़िंदगी वञी गुज़ार। दोस्तो, छा अव्हांखे बि पंहिंजे घर में बेसुकूनी आहे? जे आहे त पोइ हकीम साहब जा इहे नुस्ख़ा इस्तेमालु करे ॾिसजो। वीडियो वणी हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो ऐं घटि में घटि अहिड़नि सां त ज़रूरु शेयर कजो जिन खे घर में सुकून ई नाहे ईंदो।